जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुल हमने जो क्लासमेट्स थे फ़हमीदा के उनसे बातचीत की है। उनसे हम लोग जो भी हालात वाक़यात थे, जो भी हमारे पास सिचुएशन है, कोई भी स्टेटमेंट, कोई भी एविडेंस इन प्लेस, वो उनसे लिया जा रहा है। तफ़सीली हम उनसे बात कर रहे हैं ताकि कोई भी पहलू रह न जाए, कोई भी ऐसी चीज़ ना हो जो हमारी कोई ज़ाविया हमसे रह न जाए। तो हम उन सारी चीज़ें बात कर रहे हैं और अभी मतलब वो तफ्तीश जारी है। कुछ बयान अभी कलमबंद हुए हैं, अभी बाकी बयान कलमबंद हुए जा रहे हैं। उनको क्रॉस चेक भी किया जाएगा, कोरॉबरेट भी किया जाएगा और उसके बाद ही हम इसको आगे फिर बढ़ाएंगे। अच्छा मैडम, हिन केस में हितां जो प्रिंसिपल ऐं संदसि घरवारी बि जेको नॉमिनेटेड हुआ, छा उन्हनि खां पुछा ॻाछ थी आहे? बिल्कुलु उन्हनि खां बि थींदी स्टेप बाय स्टेप। असां बिकॉज़ हे जेका असां बयान वठूं था कंप्लीट डिटेल्ड आहिनि, उन में असांखे काफ़ी टाइम लॻी थो वञे हर शइ खे ॾिसण में, हर शइ खे कंप्लीटली पुछण में। त उहो कुझु टाइम असांखे लॻंदो। बाक़ी एवरीवन हर कंहिंखां बयान वठिया वेंदा, हर कंहिंखां इन्वेस्टिगेट या इंटरोगेशन ज़रूरु थींदी। अॼु कहिड़ा कहिड़ा दस्तावेज़ात वग़ैरह जेके को जवाबदार जे सिलसिले में या ॿियनि जे सिलसिले में वरिता विया आहिनि अॼु? दस्तावेज़ात असां उन्हनि खां बयान वरिता आहिनि। कुझु जेके ॿियूं हिननि जूं पाण में ॻाल्हि ॿोली, उहा उन मुतालिक़ उन्हनि खां पुछियो आहे ऐं अञा जेको प्रोसीजर आहे उहो हले थो पियो। अच्छा मैडम, डिजिटल एविडेंस जे हवाले सां सीसीटीवी कैमराउनि जी का रिकॉर्डिंग वक़्तु कयूं, उन में का शइ आई आहे उन वक़्तु? काफ़ी तवील वक़्त जूं रिकॉर्डिंग्स आहिनि, उन्हनि खे माइन्यूटली चेक कयो पियो वञे ताकि को बि फ्रेम या को बि मोमेंट मिस न थिए। उन्हनि जी अञा सॼी सिफ्टिंग हले पई। अच्छा, हीअ जेका तव्हांजी जांच हूंदी, इहा सॼी वरी जेका आहे उहा चालान ताईं जारी रहंदी? एज़ हेड ऑफ इन्वेस्टिगेशन मैडम सुहाए हिन खे सुपरवाइज़ कनि पियूं। असां सभु हिन में सॼी इन्वेस्टिगेशन जेके फाइंडिंग्स आहिनि होपफुली असां हिन खे बिल्कुलु केस में इंक्लूड कंदासीं। बिल्कुलु। थैंक यू।